नमस्ते दीदी। नमस्ते दीदी को सवाल पूछना है। हाँ तो भक्ति में एक लाइन ईंदी है, हाँ किन की दबी रही धूल में हाँ किसी की राजा खाए। हाँ तो इनमें जो अर्थ है मतलब स्वाद गदियल हूंदो। मतलब कई माण्हू हूंदा आहिनि न जेका ॾाढी कंजूस स्वभाव जा हूंदा आहिनि, मतलब संस्कार उन्हनि जो कंजूस हूंदो अथनि। अच्छा कई कई हूंदा आहिनि न धन एतिरो हूंदे हुए बि दान न कंदा आहिनि। अच्छा पोइ खुद बि मरी वेंदा आहिनि, पोइ उहो कंहिंजे कम जे बि न ईंदो। अच्छा तो ये धूल अर्थात किनकी दबी रही धूल में अर्थात पंहिंजे ही शरीर खे पंहिंजे ही उनमें लॉकर में धूल तो पए, मिट्टी तो पए धन में, त बि उहो कंहिंखे कार्य में नथो लॻाए उहो पंहिंजे धन खे। ऐं कंहिंजो धन केरु थो खाए, मतलब कंहिंजो धन उहो पंहिंजो सफ़ल थो करे। ऐं पाण अगरि दान पुण्य कंदासीं त पाण खे ॿिए जन्म में सुठो मिलंदो आहे न जी। त इहो ई थी वियो कि जेतिरो पाण धन दान कंदा आहियूं। भई अॼुकल्ह पाण सोचो इहे केॾे वॾे वॾे घर में था रहनि, पाण कीअं झोपड़ी में कई माण्हू हूंदा आहिनि न, त उहो छो जो उहो अॼु सम्झो तव्हां वटि पैसो अथव त तव्हां हिन जीवन में बि जेतिरो पंहिंजो पैसो सफ़ल कंदव, ईश्वर अर्थ या कहिड़े कंहिंजे बि सुठे कार्य में मदद करो, हॉस्पिटल आदि ठाहियो, स्कूल आदि ठारायो या हीअं कुझु बि सुठो कर्म करो, त ॿिए जन्म में तव्हांखे हुनजो हिसाब मिलंदो अथव। अच्छा। ऐं कहिड़ा कहिड़ा अहिड़ा कंजूस हूंदा आहिनि जो धन हूंदो अथनि लेकिन ईअं ई धूल पाईंदो अथनि, मतलब ईअं ई पयो हूंदो अथनि साइड में चीज रखता हूं त मिट्टी वहिजी वेंदी आहे न। जी, मतलब हुनखे सजायो कोन कंदा आहिनि कंहिं सुठे परमार्थ जे कम में। हा हीअं इहे हीअं करे चईंदा आहिनि कि भई कंहिंजी त धूल में दबल पई हूंदी आहे ऐं कंहिंजी राजा थो खाए। राजा कॾहिं खाईंदो, जॾहिं पाण पंहिंजे धन खे सफ़ल कंदासीं तॾहिं त ॿिए जन्म में बि सुठो। ऐं जेको राजा आदि ठहींदा आहिनि उहो कीअं ठहींदा आहिनि, भई पंहिंजे पहिरें जन्म में हुननि एतिरो धन सफ़ल कयो अथनि कि ॿिए जन्म में हुन खुद ही राजा ठही करे पंहिंजो धन थो खाए, मतलब पंहिंजे धन जो थो खाए। अच्छा। हाँ, त हिन जो अर्थ इहो आहे। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। थैंक यू।